सूरह काफ़ रुकू नंबर 2। ऐं बेशक माण्हूअ खे पैदा कयोसीं ऐं संदसि नफ़्स खेसि जेको विसवसो विझंदो आहे सो ॼाणंदा आहियूं। ऐं असीं ॾांहुंसि संदसि साह जे रग खां वधीक वेझा आहियूं। जॾहिं जो ॿ लिखंदड़ हिकु सॼे पासे खां ऐं ॿियो खॿे पासे खां वेहंदड़ लिखंदा आहिनि, का ॻाल्हि न ॻाल्हाईंदो आहे जंहिंजे लाइ वटसि हिकु निगहबान मौजूदु न आहे ऐं मौत जी सख़्ती सच पची ईंदी। चइबो त इहा उहा शइ आहे जंहिंखां पासो कंदा हुयो ऐं सूर में फूकियो वेंदो ऐं उहो अज़ाब जे अंजाम जो ॾींहुं आहे ऐं सभु कुझु ईंदो जो साणसि हिकु हकलींदड़ ऐं हिकु शाहिद न हूंदो। चइबो त बेशक हिन ॾींहं खां बेख़बरीअ में हुए, हाणे तोखां तुंहिंजो पर्दो खोलियोसीं, तंहिं करे अॼु तुंहिंजी निगाह तिखी आहे। ऐं संदसि संगती मलाइक चवंदो त जेकी मूं वटि लिखियलु मौजूदु हो सो ही आहे। चइबो त ए ॿई मलाइको सभु कंहिं नाशुक्रे हठेले खे दोज़ख में उछलियो जो ख़ैर खां झलींदड़, हद खां लंघंदड़, शक कंदड़ आहे। जंहिं अलाह सां ॿियो माबूद ठहिरायो, अहिड़े हर हिक खे सख़्तु अज़ाब में उछलियो। संदसि संगती शैतान चवंदो त ए मुंहिंजा पालणहार, मूं उनखे गुमराह न कयो हो, पर उहो पाण वॾी गुमराहीअ में पियल हो। अलाह चवंदो त मूं वटि झगड़ो न करियो, हिन हूंदे जो बेशक अव्हां ॾांहुं अज़ाब जो अंजाम हिन खां अॻु मोकिलियो हुउमि, न कि मूं वटि अंजाम थियल अंजाम फेराइबो आहे ऐं न कि आउं ॿाननि ते ज़ुल्म करण वारो आहियां।